नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गौसपुर में खबर ॾींदा हलूं त आबपاشي अमले जे इंजनئير عزيز الرحمان سمائر ऐं एसडीओ گلشير اوڍو پاران کرڙو शाख मां मिटी खणाए पेटी ठेकेदार खे वेकिरो करण जो इंकशाफ थियो। ॻोठ साईं दाद भइयो जे रवासिन जो अली गुल भइयो, उस्मान भइयो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करड़ो शाख वटि आबपاشي खाते जे मुबीना करप्शन खिलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई है। इन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाईंदे चयो त आबपاشي खाते जो एसडीओ گلشير اوڍو ऐं इंजनئير سمائر नई तइमीर थींदड़ पेट्रोल पंप जे ठेकेदार खे करड़ो शाख जी मिटी वेकिरो करे ॾिनी है, जंहिं सबबि असांजी ज़मीनी राब्तो कटिजी वञण सां गॾोगॾु करड़ शाख जी ज़बू हाल जो शिकार थी वियो। हिननि ॿुधायो त पाणी अचण जे वक़्तु करड़ो शाख मां पाणी ओवरटाप थी असांजे घरनि में काहे असांजे ॻोठ खे हथ सां ॿोड़ियो वञे पियो, जेका ॻणती जोगी ॻाल्हि आहे। वधीक मुज़ाहिरीन ज़िले इंतिज़ामिया तोड़े आबपاشي खाते जे सेक्रेटरी खां मुतालबो कयो है त बिना कंहिं देर जे असांजो एहतजाज जो नोटिस वठी आबपاشي खाते जे एसडीओ इंजनئير खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे करड़ो शाख मां मिटी खणण बंद करे असां मां बेचैनी खत्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।